मज़मून फिज़िक्स क्लास ॾहों बाब सोरों सबक 11 फ़ैराडे जो बरक़ी मक़नातीसी उपादन वारो क़ाइदो फ़ैराडेज़ लॉ ऑफ इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार आउं आहियां सनाउल महर। हिन वीडियो में जेको असां अॼु मौज़ू पढ़ंदासीं उहो आहे फ़ैराडे जो बरक़ी मक़नातीसी उपादन वारो क़ाइदो यानी फ़ैराडेज़ लॉ ऑफ इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन। हिन लॉ खे पढ़ण खां पहिरीं असीं हिन लॉ जा सिख्या जा मक़सद समझंदासीं, जंहिंजी पहिरीं पॉइंट में चवे थो स्टेट फ़ैराडेज़ फर्स्ट एंड सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन यानी फ़ैराडे जे बरक़ी मक़नातीसी उपादन जे पहिरें ऐं ॿिए कानून खे बयानु करणु। ॿी पॉइंट में चवे थो आइडेंटिफाई द फैक्टर्स दैट अफेक्ट द मैग्नीट्यूड ऑफ इंड्यूस्ड ईएमएफ यानी उन्हनि अंसरनि खे सुञाणनि जेके ईएमएफ जे मिक़दार ते असरअंदाज़ थियनि था। वाई वी स्टडी दिस, ही असां छो था पढ़ूं? इन जे लाइ चवे थो बाय स्टडिंग दिस टॉपिक वी अंडरस्टैंड हाउ इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड फ्रॉम अ चेंजिंग मैग्नेटिक फील्ड। दीज लॉज explain the fundamental principle behind generators, transformers, and many other electrical devices used in everyday life. Understanding Faraday's law helps us learn the relationship between electricity and magnetism and form the foundation of modern electrical engineering and power generation. चवे थो त ही मौज़ू पढ़ण सां असां उहो सम्झंदासीं त बदिलजंदड़ मक़नातीसी मैदान में बिजली कीअं पैदा थिए थी। उहे कानून जनरेटर, ट्रांसफार्मर ऐं ॿियनि केतिरनि ई बरक़ी औज़ारनि जे कम करण जो बुनियादी उसूल बयानु कनि था। उन्हनि कानूननि जी ॼाण असांखे बिजली ऐं मक़नातीसियत जे विच में लाॻापे खे सम्झण में मदद ॾिए थी ऐं जदीद बरक़ी इंजीनियरिंग ऐं बिजलीअ जे पैदावार जो बुनियाद फ़राहम करे थी। प्यारा ॿारो, हींअर असीं हलूं था पंहिंजो टॉपिक जे तरफ़ जेको आहे फ़ैराडे लॉ। तो फ़ैराडे लॉ खे फ़ैराडे लॉ ऑफ इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन भी चयो वेंदो आहे। अॼु असां फ़ैराडे लॉ ऑफ इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन बाबति पढ़ंदासीं, जेका फिज़िक्स जी सभ खां अहम डिस्कवरीज़ मां हिकु आहे। छा तव्हां कॾहिं सोचियो आहे त पावर स्टेशन्स में बिजली कीअं पैदा कई वेंदी आहे या जनरेटर मैकेनिकल एनर्जीअ खे इलेक्ट्रिकल एनर्जीअ में कीअं तब्दील कंदा आहिनि? उन्हनि सवालनि जो जवाबु इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन में मौजूदु आहे, जंहिंखे मशहूर साइंसदान माइकल फ़ैराडे 1831 में डिस्कवर कयो। सो प्यारा ॿारो, सभ खां पहिरीं असां थोरो रिव्यू वठंदासीं इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन जो त व्हाट इज इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन। अगरि जेकॾहिं असां हिन खे ॾिसूं त चवे थो इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन इज द प्रोसेस ऑफ प्रोड्यूसिंग एन इलेक्ट्रिक करंट इन अ कंडक्टर बाय चेंजिंग मैग्नेटिक फील्ड अराउंड इट। यानी बरक़ी मक़नातीसी उपादन उहो अमल आहे जंहिंमें कंहिं पसराईंदड़ यानी कंडक्टर में मक़नातीसी मैदान खे तब्दील करे उन में करंट पैदा कयो वञे। यानी असां कंहिं बि कंडक्टर में जॾहिं असां मैग्नेटिक फील्ड चेंज कयूं त उन कंडक्टर में करंट पैदा थिए, इन खे असां चऊं था इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन। उन खां बाद में हाणे इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन खे असां परफॉर्म कीअं कंदासीं, यानी इन जे खे असां प्रैक्टिकली कीअं ॾिसंदासीं। हाणे इन जे लाइ फ़ैराडे जेको असांखे तरीक़ेकार ॿुधायो उहो हिन तरीक़े सां हुयो त चए थो त हिकु तार खणूं ऐं उन तार खे असां जेको आहे त उन कॉइल खे असां जेको आहे त गैल्वानोमीटर सां ॻंढियूं। उन खां पोइ हिकिड़ो असां मैग्नेट था खणूं ऐं मैग्नेट खे असां जॾहिं हिन साॻी हालत में यानी रेस्ट वारी हालत में रखूं था त असांजो गैल्वानोमीटर जी जेका सुई आहे उहा जेको आहे त चुरपुर नथी करे। पर जॾहिं असां हिन मैग्नेट खे हिन कॉइल जे वेझो खणी था अचूं त असां ॾिसंदासीं त असांजी हीअ जेका गैल्वानोमीटर जी जेका सुई आहे उहा थोरो चुरपुर करणु शुरू कंदी, यानी इन में डिफ्लेक्शन पैदा थींदी। हाणे इन मां असांखे इहा ॻाल्हि सम्झ में अची थी वञे त माना मैग्नेट खे जॾहिं असां मूवमेंट करायूं था त उन मूवमेंट जे करे, उन जे मोशन जे करे असां वटि गैल्वानोमीटर में बि जेको आहे त मूवमेंट अचे थी, यानी हिन मैग्नेट जे मूवमेंट जे करे हिन कॉइल में करंट पैदा थो थिए ऐं इन करंट खे डिटेक्ट करे थो गैल्वानोमीटर, यानी मैग्नेट जे मूवमेंट जे करे हिन कॉइल में करंट पैदा थिए थो। साॻी तरह जॾहिं असां मैग्नेट खे कॉइल खां परे खणी वेंदासीं त छा थींदो त असांजी जेका हीअ गैल्वानोमीटर जी जेका सुई आहे, जेका निडल आहे, उहा जेको आहे त वरी ॿिए तरफ़ डिफ्लेक्ट थींदी, यानी ऑपोजिट डायरेक्शन में डिफ्लेक्ट थींदी। पहिरियों जेकॾहिं हू सॼे तरफ़ पई डिफ्लेक्शन ॾेखारे त हाणे वरी खॿे तरफ़ डिफ्लेक्शन ॾेखारींदी। ठीकु आहे। तो प्यारा ॿारो, जॾहिं असां ॾिठोसीं त हिन में जेको करंट पैदा थो थिए
इन मैग्नेट जे मूवमेंट जे करे त इन करंट खे असां चवंदासीं इंड्यूस्ड करंट। ठीकु आहे। ऐं इन में पैदा थींदड़ वोल्टेज खे असां चवंदा आहियूं इंड्यूस्ड EMF। तो तंहिं करे प्यारा ॿारो चयो वञे थो त इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन इज द प्रोडक्ट ऑफ एन इंड्यूस्ड EMF ड्यू टू चेंज इन मैग्नेटिक फ्लक्स। ठीकु आहे। हाणे चए थो त इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन जेको आहे उहो छा आहे, उहा प्रोडक्शन आहे कंहिंजी जेको आहे त इंड्यूस्ड EMF जी, जॾहिं असां छा था कयूं, मैग्नेटिक फ्लक्स खे चेंज था कयूं। हाणे जॾहिं मैग्नेटिक फ्लक्स खे असां चेंज कंदासीं, यानी जॾहिं असां हिन मैग्नेट खे मूवमेंट ॾियाराईंदासीं हिन कॉइल जे वेझो, उन मूवमेंट जे दौरान छा थो थिए त असांजो जेको फ्लक्स आहे उहो जेको आहे त चेंज थो थिए। उन चेंज थियण जे करे जेको आहे त EMF असांजो पैदा थो थिए। ठीकु आहे। यानी आम लफ़्ज़नि में असां वोल्टेज चऊं, उहो जेको EMF पैदा थो थिए असां उनखे चऊं था इंड्यूस्ड EMF। ऐं उन EMF जे करे जेको करंट पैदा थो थिए हिन कॉइल में, असां उनखे चऊं था जेको आहे त इंड्यूस्ड करंट। ठीकु आहे। हाणे इनखे चइबो आहे वरी इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो मूंखे उमेद आहे त तव्हांखे इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन जेको आहे सम्झ में अची वियो हूंदो। उन खां बाद में प्यारा ॿारो हाणे असां इहो सम्झंदासीं त माइकल फेराडे जो जेको एक्सपेरिमेंट आहे उन कीअं परफॉर्म कयो। हाणे इन जे बारे में बि मां हिकिड़ो मुकमिल वीडियो ठाहे चुको आहियां ऐं उन में मां तव्हांखे बारीकीअ सां सम्झायो आहे त फेराडे जेको एक्सपेरिमेंट कयो उहो जेको आहे त कहिड़े नमूने सां कयो ऐं उन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयुनि जो ख़्यालु रखियो वियो ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं असांखे उन एक्सपेरिमेंट में मिलियूं। सो हिते असां जेको आहे त उनजो बेसिक रिव्यू जेको आहे त कंदासीं, छाजे करे त इहे ॿई शयूं असांजे हिन मेन टॉपिक सां रिलेटेड आहिनि। सभ खां पहिरीं असां जेको आहे त इन जे फेराडे जे एक्सपेरिमेंट खे परफॉर्म करण जे लाइ असांखे कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं घुर्बल आहिनि। उनजे लाइ असांखे चवे थो हिकु कॉइल वायर खपे, उन खां पोइ हिकु गैल्वानोमीटर खपे ऐं टियों जेको आहे त हिकिड़ो स्ट्रॉन्ग बार मैग्नेट खपे। ठीकु आहे। हीअ कॉइल वायर आहे, उन खां पोइ हीअ असांजो जेको आहे त गैल्वानोमीटर आहे ऐं हीअ असांजो बार मैग्नेट आहे। ठीकु आहे। हाणे उन खां बाद में प्यारा ॿारो ॾिसो छा थो थिए त फेराडे जॾहिं पंहिंजो तजुर्बो कयो त उनखे कहिड़ियूं ऑब्जर्वेशन्स मिलियूं। ठीकु आहे। उन जेको आहे त कहिड़ियूं कहिड़ियूं ऑब्जर्वेशन्स नोट कयूं। ठीकु आहे। हाणे सभ खां पहिरीं चवे थो वेन द मैग्नेट वाज स्टेशनरी नो करंट वाज प्रोड्यूस। जॾहिं असांजो मैग्नेट रेस्ट वारी हालत में आहे त करंट प्रोड्यूस न थींदो। ठीकु आहे। उन खां बाद में ॿी पॉइंट में चवे थो त वेन द मैग्नेट मूव टुवर्ड द कॉइल करंट वाज इंड्यूस्ड। जॾहिं असां हिन मैग्नेट खे हिन कॉइल जे वेझो खणी ईंदासीं त पोइ छा थींदो, करंट हिन में पैदा थींदो। पर उन टाइम पैदा थींदो जॾहिं असां उहा मूवमेंट कंदासीं। जॾहिं मूवमेंट करे असां चुप कईसीं, उनखे बीहायोसीं मैग्नेट खे, तॾहिं करंट बि स्टॉप थी वेंदो। ठीकु आहे। मूवमेंट जे दौरान जेको आहे त करंट पैदा थींदो ऐं उन में जेको आहे त EMF इंड्यूस थींदो। उन खां बाद में टी पॉइंट में चवे थो वेन द मैग्नेट मूव्स अवे करंट वाज इंड्यूस्ड इन द अपोजिट डायरेक्शन। जॾहिं असां हिन मैग्नेट खे वरी साॻियो वापसि था खणी वञूं त पोइ छा थो थिए त असांजो जेको करंट आहे उहो अपोजिट डायरेक्शन में वरी फ्लो थो करे। हाणे मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां हिन मैग्नेट खे अॻिते खणी विया आहियूं, हिन कॉइल जे वेझो था खणी वञूं त करंट जेको आहे त उहो असांजो एंटी क्लॉकवाइज थो जेको आहे त फ्लो थिए। ऐं उन खां बाद में जॾहिं असां हिन मैग्नेट खे हिन कॉइल खां परे था खणी वञूं, साॻियो पंहिंजी असली जॻह ते पहुचाइण जी कोशिशि था कयूं, त हिन कॉइल में जेको करंट जो फ्लो हूंदो उहो वरी क्लॉकवाइज हूंदो। ठीकु आहे। यानी जॾहिं असां हिन खे वेझो खणी वेंदासीं त उन टाइम करंट जी डायरेक्शन हिकिड़ी हूंदी। जॾहिं असां हिन मैग्नेट खे कॉइल खां परे खणी वेंदासीं त उन टाइम करंट जी जेका डायरेक्शन आहे उहा वरी इनवर्स हूंदी या अपोजिट हूंदी। ठीकु आहे प्यारा ॿारो। उन खां बाद में चवे थो फास्टर मूवमेंट प्रोड्यूस्ड अ लार्जर करंट। यानी जेतिरो असां वधीक हिन खे अॻिते पोइते कंदासीं हिन कॉइल जे, तेतिरो वधीक असांखे करंट पैदा थींदो। जेतिरी वधीक असां हिन खे मोशन ॾियाराईंदासीं हिन कॉइल जे वेझो, ओतिरो वधीक असांखे जेको आहे त करंट मिलंदो। जेतिरो स्लो मोशन ॾियाराईंदासीं, जेतिरो स्लो हिन खे हरकत कराईंदासीं, ओतिरो असांखे घटि करंट पैदा थींदे नज़र ईंदो। ठीकु आहे। हाणे उन खां बाद में प्यारा ॿारो हिन जूं जेकी ऑब्जर्वेशन्स हुयूं, हाणे इन्हनि ऑब्जर्वेशन्स मां जेको फेराडे रिज़ल्ट कढियो, उहो रिज़ल्ट कहिड़ो कढियो, उनजे लाइ चवे थो अ चेंजिंग मैग्नेटिक फील्ड प्रोड्यूसेस एन इंड्यूस्ड EMF। यानी तब्दील थींदड़ मक़नातीसी मैदान हिकु बरक़ी मुहर्रिक क़ुवत पैदा कंदो आहे। यानी जेतिरो असां वधीक मैग्नेटिक फील्ड चेंज कंदासीं, ओतिरो वधीक असांखे इंड्यूस्ड EMF मिलंदो, यानी इंड्यूस्ड इलेक्ट्रोमोटिव फोर्स मिलंदो। ठीकु आहे प्यारा ॿारो। अहिड़े नमूने सां दिस डिस्कवरी बिकेम नोन एज फेराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन। तो इन डिस्कवरी खे असां चऊं था फेराडे
लॉ ऑफ इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन। ठीक है प्यारा बारो हिते असां जेको आहे त ॿिनि स्लाइड्स में ॿ शयूं जेको आहे त रिव्यू कयूंसीं। हिकिड़ी त इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन छा आहे ऐं ॿियो फेराडे एक्सपेरिमेंट जेको कयो उहो कीअं हुयो, उन में कहिड़ियूं शयूं घुरिबल हुयूं, उनखे असां जेको आहे त डिस्कस कयोसीं ऐं उनजे जेको आहे त रिज़ल्ट खे बि हिते डिस्कस कयोसीं। हाणे असां इहा शइ सम्झंदासीं त उन ॿिन्ही स्लाइड्स में या उन ॿिन्ही टॉपिक्स खे मद्देनज़र रखी करे फेराडे जेके लॉज ॾिना उहे कहिड़ा आहिनि। बेसिकली फेराडे जेके लॉ ॾिना प्यारा ॿारो उहे ॿ लॉज आहिनि। हिकिड़े खे चइबो आहे फेराडे फर्स्ट लॉ ऐं ॿिए खे चइबो आहे फेराडे सेकंड लॉ। ठीकु आहे हाणे हिते असां उहे ॿ ई लॉ जेको आहे त डिस्कस कंदासीं, पर किन बुकनि में उहे ॿ ई लॉ जेको आहे त कंबाइन हिकिड़ी स्टेटमेंट में बयानु कया वेंदा आहिनि। ठीकु आहे हाणे असांजो जेको मैट्रिक जो बुक आहे उन में ही जेके ॿ ई लॉज आहिनि उहे हिकिड़े ई स्टेटमेंट में कवर कया विया आहिनि। ठीकु आहे हिकिड़े ई पैराग्राफ में कवर कया विया आहिनि, उन्हनि खे अलॻि अलॻि जेको आहे त डिफाइन नाहे कयो वियो। ठीकु आहे तो मां तव्हांखे हिन लेक्चर में उन ॿिन्ही लॉज खे जेको आहे त अलॻि अलॻि नमूने सां डिफाइन करण जी कोशिशि कयां थो, जीअं तव्हांखे ख़बर पइजी वञे तो कॾहिं तव्हां खां जेकॾहिं एग्ज़ाम जे हवाले सां पुछा बि करे तो इन जे बारे में तव्हांखे ख़बर हुजे। सो हींअर असीं जेको आहे त फेराडे जे फर्स्ट लॉ जे तरफ़ हलंदासीं ऐं फेराडे जो जेको फर्स्ट लॉ आहे प्यारा ॿारो उनजी स्टेटमेंट में चवे थो whenever the magnetic flux linked with the conductor changes an EMF is induced in the conductor। चवे थो त जॾहिं कंहिं पसराईंदड़ सां लाॻापियल मक़नातीसी वक्रे में तब्दीली ईंदी आहे त उन पसराईंदड़ में मारक क़ुवत पैदा थींदी आहे। हाणे जेकॾहिं असां हिन स्टेटमेंट खे ॾिसूं प्यारा ॿारो त हीअ जेका स्टेटमेंट आहे उहा असांजी हूबहू इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन वारी स्टेटमेंट आहे। उन में बि असां इहा ई शइ चईसीं त जॾहिं असां कंहिं बि कंडक्टर में जॾहिं असां मैग्नेटिक फील्ड चेंज कंदासीं त असांखे छा मिलंदो, EMF मिलंदो। तो इहा ई स्टेटमेंट जेका आहे इहा असांजी फर्स्ट लॉ ऑफ फेराडे आहे। ठीकु आहे यानी फेराडे जो जेको फर्स्ट लॉ आहे उहो हूबहू इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन जी जेका डेफिनेशन आहे, जेका उनजी वज़ाहत आहे, उहा ई असांजी जेको आहे त फर्स्ट लॉ ऑफ फेराडे आहे। ठीकु आहे हाणे या असां इनखे सिंपल वर्ड्स में हीअं बि चई सघूं था त चवे थो इफ द मैग्नेटिक फील्ड थ्रू अ कॉइल चेंजिस इलेक्ट्रिसिटी इज प्रोड्यूस्ड। जॾहिं असां कंहिं कॉइल में मैग्नेटिक फील्ड खे चेंज कंदासीं त असांखे छा मिलंदी, बिजली मिलंदी। उन खां बाद में या असां इनखे हीअं बि चई सघूं था त नो चेंज इन मैग्नेटिक फील्ड मीन्स नो इंड्यूस्ड EMF। यानी जॾहिं असां मैग्नेटिक फील्ड चेंज नथा कयूं कंहिं बि सबब जे करे त असांखे EMF बि न मिलंदो। जेकॾहिं असां मैग्नेटिक फील्ड कंहिं कॉइल जी चेंज कंदासीं त असांखे EMF मिलंदो ऐं EMF सां गॾो गॾु असांखे छा मिलंदो, करंट मिलंदो, करंट मिलियो यानी असांखे इलेक्ट्रिसिटी मिली। ठीकु आहे त यानी असांजे करंट जो जेको तालुक़ु आहे या EMF जो जेको तालुक़ु आहे उहो कंहिंसां आहे, उहो मैग्नेटिक फील्ड जे चेंज थियण सां आहे। ठीकु आहे जेतिरी असां मैग्नेटिक फील्ड चेंज कंदासीं ओतिरो असांखे जेको आहे त करंट मिलंदो या EMF मिलंदो। उन खां बाद में प्यारा ॿारो हाणे मिसाल जे तौर ते चवे थो त इहा जेका असांजी मैग्नेटिक फील्ड चेंज थी थिए उहा कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि जे करे या कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि जेके उनखे चेंज करनि थियूं। चवे थो मूविंग अ मैग्नेट नियर अ कॉइल। चए थो कॉइल जे वेझो जेकॾहिं असां मैग्नेट खे खणी ईंदासीं त पोइ छा थींदो, असांजी मैग्नेटिक फील्ड चेंज थींदी। ॿी पॉइंट में चवे थो रोटेटिंग अ कॉइल इन अ मैग्नेटिक फील्ड। या जेकॾहिं असां वटि हिकिड़ी मैग्नेटिक फील्ड आहे ऐं उन में असां कॉइल खे रोटेट था करायूं तॾहिं बि उन कॉइल में जेको आहे त करंट पैदा थींदो यानी मैग्नेटिक फ्लक्स जेको आहे त चेंज थींदो। उन खां बाद में टी पॉइंट में चवे थो मूविंग अ कंडक्टर थ्रू अ मैग्नेटिक फील्ड। यानी जेकॾहिं असां कंडक्टर खे कंहिं मैग्नेटिक फील्ड में मूव करायूं। ठीकु आहे हाणे ॿी पॉइंट में चवे थो त उनखे असां उते रोटेट करायूं। रोटेट करण में बि EMF असांजो इंड्यूस थींदो ऐं उन खां बाद में जेकॾहिं असां उन कंडक्टर खे कंहिं मैग्नेटिक फील्ड में मूव था करायूं, ठीकु आहे यानी हिकु जॻह खां ॿिए जॻह ते खणी था वञूं, तॾहिं बि जेको आहे त असां छा थींदो, उन कंडक्टर में EMF जेको आहे त इंड्यूस थींदो। सो इन जे लाइ चवे थो त ऑल मेथड्स चेंज मैग्नेटिक फ्लक्स एंड इंड्यूस EMF। ही जेके असां मेथड्स हिते डिस्कस कयासीं टे, उहे टई जेको आहे छा था करनि, मैग्नेटिक फ्लक्स खे चेंज था करनि ऐं उन कंडक्टर में या उन कॉइल में EMF खे इंड्यूस था करनि यानी EMF खे पैदा था करनि। ठीकु आहे प्यारा ॿारो हाणे ही हुयो असांजो जेको आहे त फर्स्ट लॉ ऑफ फेराडे या फेराडे फर्स्ट लॉ। उन खां बाद में हींअर असां हलंदासीं वरी फेराडे जे सेकंड लॉ जे तरफ़। हाणे फेराडे जो जेको सेकंड लॉ आहे प्यारा ॿारो उनजी जेकॾहिं असां स्टेटमेंट ॾिसूं त उनजी स्टेटमेंट चवे थो
the magnitude of induced EMF is directly proportional to the rate of change of magnetic flux. यानी पैदा थींदड़ महरक क़ुवत जो मिक़दार मक़नातीसी वाक़िरे जे रफ़्तार सां सिधो तालुक़ रखे थो। इन शइ खे असां हीअं ॾिसूं त मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां मैग्नेटिक फ्लक्स जेतिरी वधीक चेंज कंदासीं ओतिरो वधीक जेको आहे त असांखे EMF मिलंदो। ठीकु आहे, हाणे इन ई शइ खे जेको आहे त सेकंड लॉ ऑफ फेराडे चयो वञे थो या फेराडे सेकंड लॉ। ठीकु आहे, त जेतिरो असां फ्लक्स वधीक चेंज कंदासीं ओतिरो असांखे EMF वधीक मिलंदो। यानी EMF जो जेको तालुक़ु आहे उहो कंहिंसां आहे, उहो मैग्नेटिक फ्लक्स जे चेंज थियण सां आहे। हाणे इन जे लाइ चवे थो त एप्सिलॉन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द चेंज इन फ्लक्स डिवाइड बाय चेंज इन टाइम। ठीकु आहे, यानी मैग्नेटिक फ्लक्स जेको आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम जेतिरो चेंज थींदो ओतिरो असांखे EMF मिलंदो। हाणे EMF खे असां हिन निशानीअ सां जेको आहे शो कंदा आहियूं, हीअ ई न आहे, हीअ असांजी जेको आहे त ग्रीक लैंग्वेज जो हिकिड़ो सिंबल आहे। अच्छा, हिनखे असां एप्सिलॉन पढ़ंदा आहियूं। उन खां पोइ चवे थो जेकॾहिं असां हिन जी रिलेशन खे ॾिसूं त इंड्यूस्ड EMF जेको आहे उहो कंहिंसां थो तालुक़ु रखे, उहो चेंज इन फ्लक्स सां थो तालुक़ु रखे। ठीकु आहे, हाणे जॾहिं रेट जो लफ़्ज़ अची वञे कंहिं बि डेफिनेशन में त मां तव्हांखे ऑलरेडी सम्झाए आयो आहियां त उते असांजो टाइम जो ज़िक्र थींदो आहे। त जेको फ्लक्स असांजो विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज थो थिए उहो डायरेक्टली प्रोपोर्शन कंहिंसां आहे, EMF सां। त EMF जो जेको तालुक़ु आहे उहो कंहिंसां थियो, मैग्नेटिक फ्लक्स जे चेंज थियण सां। ठीकु आहे, जेतिरो मैग्नेटिक फ्लक्स असांजो चेंज थींदो विथ रिस्पेक्ट टू टाइम ओतिरो असांखे EMF वधीक मिलंदो। यानी इन ॿिन्ही जी जेका रिलेशन आहे उहा डायरेक्ट आहे। ठीकु आहे प्यारा ॿारो, हाणे हिन प्रोपोर्शनल खे ख़तमु करण जे लाइ असां छा कंदासीं, कोई न कोई हिते कांस्टेंट ॾींदासीं। त अहिड़े नमूने सां हिते एप्सिलॉन इज इक्वल टू माइनस एन चेंज इन फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम। ठीकु आहे, तो ही एन छा आहे, एन जेको आहे उहा नंबर ऑफ टर्न्स आहे। ठीकु आहे, ऐं उन खां बाद में हीअ माइनस असां छो ॾिनी आहे, माइनस खे मां तव्हांखे ऑलरेडी जेको आहे त थोरो ॿुधाए आयो आहियां त माइनस जेका आहे उहा इंड्यूस्ड EMF जी डायरेक्शन खे जेको आहे त ॿुधाईंदी। हाणे इन जे लाइ असां वटि हिकिड़ो अलॻि सां टॉपिक आहे लेंस लॉ। असां हिनखे इनशाला जेको आहे त नेक्स्ट लेक्चर में प्रॉपर जेको आहे त डिस्कस कंदासीं। नेक्स्ट जेको असांजो टॉपिक अचे थो उहो अचे थो लेंस लॉ। ठीकु आहे, उन में असां हिन शइ खे जेको आहे त प्रॉपर डिस्कस कंदासीं। हाणे हिन पॉइंट ते अचूं त एप्सिलॉन छा आहे, उहा आहे असांजी इंड्यूस्ड EMF, ऐं उन खां बाद में चेंज इन फाइ छा आहे, उहा आहे असांजी जेको आहे त चेंज इन मैग्नेटिक फ्लक्स। ठीकु आहे, ऐं उन खां बाद में एन छा आहे, एन आहे असांजो नंबर ऑफ टर्न्स इन कॉइल, उहो जेको कॉइल आहे। ठीकु आहे, हाणे इन कॉइल में जेतिरा नंबर ऑफ द टर्न्स हूंदा ओतिरो वधीक जेको आहे त असांखे EMF मिलंदो। उन खां पोइ EMF जो ॿियो तालुक़ु कंहिंसां आहे, ॿियो असांजो चेंज इन फ्लक्स सां। जेतिरो असां फ्लक्स चेंज कंदासीं विथ रिस्पेक्ट टू टाइम ओतिरो असांखे EMF वधीक मिलंदो। हाणे अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो जेतिरी तेज़ीअ सां मैग्नेटिक फ्लक्स तब्दील थींदो ओतिरी तेज़ीअ सां असांखे EMF मिलंदो। यानी इन ॿिन्ही जो पाण में सिधो तालुक़ु आहे। हाणे ईंदासीं असां त कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि जेके असांजूं EMF ते असर अंदाज़ थियनि थियूं, यानी फैक्टर्स अफेक्टिंग इंड्यूस्ड EMF। हाणे सभ खां पहिरीं जेकॾहिं असां ॾिसूं त उहा आहे असांजी स्पीड ऑफ मोशन, यानी हरकत जी रफ़्तार। ठीकु आहे, त ॾिसूं त असां हिन मैग्नेट खे केतिरो जेको आहे त मूव करायूं था, या हिन जी मैग्नेट जी केतिरी स्पीड आहे हिन कॉइल जे व्याप ते। त या त असां हिन मैग्नेट खे मूव करायूं कॉइल जे वेझो, या हिन कॉइल खे असां हिन मैग्नेट जे वेझो मूव करायूं। इन ॿिन्ही जी जेका रिलेटिव मोशन आहे इन ते बि जेको आहे असांजो EMF डिपेंड करे थो। ठीकु आहे, जेकॾहिं मैग्नेटिक वधीक तेज़ीअ सां हरकत करे थो त फ्लक्स में बि जेका तब्दीली आहे उहा वधीक ईंदी, ऐं जॾहिं फ्लक्स में तब्दीली वधीक ईंदी इन जो मतिलबु छा थियो त असांजो EMF वधीक पैदा थींदो। त पहिरियों असांजो जेको फैक्टर आहे उहो कहिड़ो आहे, उहा आहे स्पीड ऑफ मोशन। ऐं उन खां बाद में प्यारा ॿारो सेकंड जेको असांजो फैक्टर आहे उहो आहे स्ट्रेंथ ऑफ मैग्नेट, यानी वधीक जेतिरी ताक़तवर असां वटि मैग्नेटिक फील्ड हूंदी ओतिरो वधीक जेको आहे त असांजो EMF इंड्यूस थींदो। ऐं उन खां बाद में टी जेका शइ आहे उहा आहे नंबर ऑफ द टर्न्स इन द कॉइल, यानी कॉइल जा जेके ही टर्न्स आहिनि जेतिरा उहे वधीक हूंदा ओतिरो वधीक असांजो जेको आहे त EMF पैदा थींदो। जेकॾहिं कॉइल में टर्न्स जो तइदाद वधीक हूंदो त फ्लक्स जी जेका लिंकेज आहे उहा बि वधीक हूंदी। अगरि जेकॾहिं नंबर ऑफ द टर्न्स घटि हूंदा त फ्लक्स जी जेका लिंकेज आहे उहा बि घटि हूंदी। त हाणे असांखे इहा ख़बर पइजी वई त टे जेके आहिनि फैक्टर आहिनि उहे इंड्यूस्ड EMF ते इफेक्ट करनि था। हिकु स्पीड ऑफ मोशन, ॿियो स्ट्रेंथ ऑफ मैग्नेट, ऐं टियों जेको आहे त नंबर ऑफ टर्न्स इन द कॉइल। ठीकु आहे, सो ही हुयो असांजो फेराडे सेकंड लॉ।
ठीकु आहे। हाणे असां डिस्कस कंदासीं एप्लीकेशन ऑफ फेराडेज लॉ। ठीकु आहे। त फेराडे लॉ जूं जेके एप्लीकेशन आहिनि उहे किथे किथे यूज़ थियनि थियूं। सभ खां पहिरीं जेको आहे त इलेक्ट्रिक जनरेटर्स में, यानी फेराडे लॉ जेको आहे उहो इलेक्ट्रिकल जनरेटर्स में जेको आहे त यूज़ थिए थो। इन जे लाइ चए थो जनरेटर्स कन्वर्ट मैकेनिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी यूजिंग इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन। तो जनरेटर जेको आहे उहा मैकेनिकल एनर्जी जेका इलेक्ट्रिकल एनर्जीअ में तब्दील थो करे, उहा कंहिंजे थ्रू थो करे, इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन जे करे थो करे। ठीकु आहे। उन खां बाद में जेका ॿी एप्लीकेशन आहे प्यारा वारो, उहा आहे वरी ट्रांसफार्मर्स। यानी ट्रांसफार्मर्स में बि असांजो इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन यूज़ थींदो आहे। यानी ट्रांसफार्मर्स इंक्रीज और डिक्रीज वोल्टेज इन पावर ट्रांसमिशन सिस्टम। यानी पावर ट्रांसमिशन सिस्टम में जेको असांजो ट्रांसफार्मर आहे उहो जॾहिं बि वोल्टेज घटि कंदो या वधाईंदो, उहो उन में बि जेका एप्लीकेशन यूज़ थिए थी उहा फेराडे लॉ वारी एप्लीकेशन यूज़ थिए थी। उन खां बाद में थर्ड जेका एप्लीकेशन आहे उहा आहे वरी साइकिल डायनामोस। ठीकु आहे। चवे थो त बाइसाइकिल डायनामो प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी फॉर लाइट्स व्हेन द व्हील रोटेट्स। ही जेको डायनामो आहे उहो कहिड़े प्रिंसिपल ते वर्क थो करे, उहो जेको आहे इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन वारे प्रिंसिपल ते कमु थो करे, ऐं उन में जेको लॉ यूज़ थो थिए उहो फेराडे लॉ यूज़ थो थिए। ठीकु आहे। उन खां बाद में चौथी जेका एप्लीकेशन आहे उहा आहे इंडक्शन कुकर। हाणे इनखे असां जेको आहे सवली सिंधीअ में ईअं चऊं त जेके असांजा इलेक्ट्रिकल जेको चुल्हा आहिनि, ठीकु आहे, हिकिड़ा त असांजा नॉर्मल काठियुनि ते चुल्हा जेके असांजे ख़ासि करे ॻोठनि में यूज़ थियनि था, हिकिड़ा उहे चुल्हा आहिनि। हिकिड़ा वरी असांजा गैस वारा चुल्हा आहिनि। ठीकु आहे। जंहिंमें असांजूं जेको आहे त गैस यूज़ थिए थो ऐं हर घर में उहो मौजूदु आहे। पर हींअर वरी असां वटि हिकिड़ा नए क़िस्म जा चुल्हा जेको आहे त बाज़ारनि में अची चुका आहिनि, जेके असां इलेक्ट्रिक चुल्हो चऊं था, बिजलीअ ते हलंदड़ चुल्हो। ठीकु आहे। या इनखे इन जो जेको साइंसी नालो आहे उनखे असां चवंदासीं इंडक्शन कुकर। ठीकु आहे। हाणे इहो जेको इंडक्शन कुकर आहे प्यारा ॿारो, इहो कीअं थो कमु करे, इहो बि जेको आहे त फेराडे लॉ जे तहत जेको आहे त कमु करे थो। ठीकु आहे। हाणे इन जे लाइ चवे थो इंडक्शन कुकर यूज़ चेंजिंग मैग्नेटिक फील्ड टू प्रोड्यूस हीट। ठीकु आहे। हीउ जेको असांजो चुल्हो आहे इहो छा थो करे, इहो मैग्नेटिक फील्ड चेंज थो करे। जॾहिं असां हुनखे बिजली था ॾियूं, पोइ छा थो थिए, मैग्नेटिक फील्ड चेंज थियण सां उन में हीट पैदा थी थिए, ऐं हीट जॾहिं पैदा थी थिए त पोइ असां वरी उन जे मथां जेको आहे त आराम सां कुकिंग करे सघूं था। ठीकु आहे। त अहिड़े नमूने सां जेका असांजी लास्ट एप्लीकेशन आहे प्यारा ॿारो, उहा आहे वरी असांजी माइक्रोफोन्स। ठीकु आहे। हाणे माइक्रोफोन्स जे लाइ छा थो चवे थो त माइक्रोफोन्स कन्वर्ट साउंड वाइब्रेशंस इनटू इलेक्ट्रिकल सिग्नल्स यूजिंग इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन। यानी इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन खे इस्तेमाल में आणे उन जे लॉ खे जेको आहे त ओबे करे जेका असांजी माइक्रोफोन्स आहिनि उहे छा थियूं करनि, जेको आहे त साउंड वाइब्रेशंस खे इलेक्ट्रिकल एनर्जीअ में चेंज थियूं करनि। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो ही हुयूं असांजूं जेको आहे त 5 एप्लीकेशन, जिन में जेको आहे त असांजो जेको फेराडे लॉस जेको आहे उहो एप्लीकेबल आहे, उन में यूज़ थो थिए। या ईअं खणी चऊं त इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन जो जेको प्रिंसिपल आहे उहो इन्हनि में यूज़ थो थिए, जंहिंजे करे ही शयूं जेको आहे त वर्क करनि थियूं। त प्यारा ॿारो, इहो जेको आहे त अॼु असांजो टॉपिक जंहिंखे हिते असां जेको आहे डिस्कस कयोसीं। तो मूंखे उमेदु आहे तव्हांखे ही जेको टॉपिक आहे उहो सुठे नमूने सां सम्झ में अची वेंदो। तो हिन टॉपिक खे हिते असां ख़तमु था कयूं। इंशाअल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।